सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस मोहम्मद शफी सिद्दीकी जी रतोदेरो आमद। नई तामीर थियल जुडिशियल कॉम्प्लेक्स कोर्ट रतोदेरो जी बिल्डिंग जो सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस मोहम्मद शफी सिद्दीकी इफ्तिताह कयो। चीफ जस्टिस मोहम्मद शफी सिद्दीकी जुडिशियल कॉम्प्लेक्स में बूटो भी लगायो ऐं बिल्डिंग जो दौरो भी कयो। उन्हीअ मौके ते चीफ जस्टिस जुडिशियल कॉम्प्लेक्स जो नाक़स कम थियण ते नाराज़गी जो इज़हार पिणु कयो। उन मौके ते चीफ जस्टिस मोहम्मद शफी सिद्दीकी सां हाई कोर्ट लाड़काणो जा जज मोहम्मद सलीम जेसर, शमसुद्दीन अब्बासी, रजिस्ट्रार हाई कोर्ट लाड़काणो सुहेल लिकारी ऐं सेशन जज लाड़काणो सुमकान हुसैन मुग़ल बि गॾु हुआ। जॾहिं त रतोदेरो पहुचण ते तालकेबार जे अॻवाननि अली मुराद नारेजो, ख़ादिम हुसैन कादरी, समीउल्लाह घांगरो, अब्दुल हकीम रोही, मोहम्मद बाकिर जुणेजो, आसिफ अली मलगाणी ऐं मोहम्मद साले भुटो संदसि जी आजियां कई ऐं चीफ जस्टिस के सिंध जी सकाफ़त टोपी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची